अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूअर बाला। मौज़ू कहाणी जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियण जो शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो थियण जो ढह सेराब। पार्ट नंबर 10। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जो कुझु ख़ुदा खां दुआ घुरी ऐं उन जो जवाबु मिलियो ईअं हो। फरमायो, ऐं मुंहिंजा दोस्तो, हिन शहर मां ॿिए शहर हलिया वञो। ईअं हो। 20 माण्हू हुआ, ॿियनि शहरनि में हलिया विया। ईअं हो। ऐं सभिनी शहरनि में मशहूरु थी वियो त हज़रत इदरीस अलैहिस्सलाम अहिड़ी दुआ घुरी आहे। ईअं हो। हज़रत इदरीस बुलंद मथां जबल ते ग़ार में पोशीदा थी वियो हो। ईअं हो। अल्लाह ख़ुदा जो हिकु फ़रिश्तो उन ते मोकिल फरमायो जो रोज़ानी शाम जो उन वटि खाधो आणींदो हो। ईअं हो। हज़रत इदरीस हर रोज़ु रोज़ा रखंदो हो। शाम जो फ़रिश्तो उन लाइ खाधो आणींदो हो। ईअं हो। होॾां अल्लाह उन ज़ालिम बादशाह जी हुकूमत बर्बाद करे छॾी। ईअं हो। इहो क़त्ल थी वियो। उन शहर खे मिटाए छॾियाईं। ईअं हो। वरी उन शहर ते हिकु ॿियो ज़ालिम सरकशी करण वारो पैदा कयाईं। ईअं हो। अहिड़ी तरह 20 साल गुज़री विया। हिकु क़तरो बि पाणीअ जो कोन वसियो। ईअं हो। उन शहर वारा सख़्तु तकलीफ़ में अज़ियत में मुब्तला थी विया हुआ। ईअं हो। उन्हनि जी हालत तमामु ख़राब थी वई हुई। ॿियनि शहरनि परे परे खां सामान खाधो आणींदा हुआ। ईअं हो। जॾहिं उन्हनि जो हाल तमामु तबाह थियो त उन्हनि पाण में मशवरो कयो। ईअं हो त ही अज़ाब जो असांजे मथां नाज़ुल थियो आहे, इहो सबबु हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जिन जो। ईअं हो। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम ख़ुदा अलाह खां दुआ घुरी जेसीं ताईं उहो मींहुं वसण जी दुआ न कंदो तेसीं ताईं मींहुं कोन वसंदो। ईअं हो। हज़रत इदरीस हाणे पाण खां पोशीदा थी वियो आहे। ख़बर न आहे त वरी केॾांहुं हलियो वियो हो। ईअं हो। पर अलाह ख़ुदा पंहिंजे मथां हज़रत इदरीस जिन खां बि वधीक महिरबान आहे। ईअं हो। लिहाज़ा पाण सभिनी खे घुरिजे त मिली जुली गॾु थी अल्लाह जे बारगाह में तौबह करियूं। ईअं हो त हिन शहर ऐं इन जे आस पास में मींहुं बरसाति बारिश वसाए। ईअं हो। उन शहर जे माण्हुनि गॾिजी तौबह इस्तग़फ़ार कई अल्लाह ख़ुदा रब्बिल आलमीन जे बारगाह में। ईअं हो। अल्लाह ख़ुदा रब्बिल आलमीन खे उन्हनि माण्हुनि ते रहम अची वियो। ईअं हो। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खे वही कयो त तुंहिंजे शहर वारनि मूंखां तौबह कई अथनि इस्तग़फ़ार। ईअं हो। तौबहज़ारी कनि पिया ऐं आऊं ख़ुदाई रहमान रहीम ऐं तौबह क़बूल करण वारो आहियां। ईअं हो। गुनाहनि खे माफ़ करे छॾींदो आहियां। मूं उन्हनि ते रहम कयो। ईअं हो। ऐं उन्हनि जे सुवाल मींहुं पवण पूरो करणु मुंहिंजे अमर मानियो कोन्हे। ईअं हो। मगर ही त तो मूंखां सुवाल कयो हो जेसीं ताईं तूं मींहुं वसण जी दुआ न कंदे तेसीं ताईं मींहुं कोन वसंदो। ईअं हो। लिहाज़ा हज़रत इदरीस मूंखां तलब कर त उन्हनि ते मींहुं मोकिलिया। ईअं हो। हज़रत इदरीस अर्ज़ु कयो त पालण वारा आऊं त सुवाल कोन थो करियां। ईअं हो। वरी अल्लाह ख़ुदा रब्बुल आलमीन हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जिन ते वही कई त मींहं जी दुआ घुर। हज़रत इदरीस वरी बि इनकार कयो। ईअं हो। अलाह ख़ुदा उन फ़रिश्ते ते वही कई जेको हज़रत इदरीस जिन जे खाधे ते मुक़ररु थियल हो। ईअं हो त हज़रत इदरीस जे लाइ ताम न खणी वञे। जॾहिं शाम थी हज़रत इदरीस जिन खे खाधो कोन पहुतो। ईअं हो त हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जिन खे बुख बेचैन कयो लेकिन सब्र कयो। ईअं हो।
ॿिए ॾींहुं बि वरी खाधो कोन आयो त उनजी बुख ऐं तकलीफ़ ज़्यादा थी, ईअं हो। वरी टे ॾींहं बि खाधो कोन मिलियो त उनखे बेचैनी तमामु घणी थी, ईअं हो। ऐं हज़रत इदरीस खां सब्र कोन थी सघियो, बारगाह ख़ुदा में मनाजात कयाई, ईअं हो। ए मुंहिंजा अल्लाह रब पालण वारा, मुंहिंजी जान जिस्म मां निकिरे, मुंहिंजी रोज़ी तो बंदि करे छॾी, ईअं हो। ख़ुदा वही कयो, चयाई ऐं इदरीस इदरीस अलैहिस्सलाम 3 ॾींहं खाधो कोन मिलियो अथई त फ़रियाद पियो करी, ईअं हो। उन शहर जे रहण वारनि खे बुख ऐं तकलीफ़ में 20 साल थी विया आहिनि, तो परवाह न कई, ईअं हो। मूं तोखे ॿुधायो त इहे तमामु घणो तकलीफ़ में मुब्तला आहिनि, मूं उन्हनि ते रहम कयो, ईअं हो।